ये माता दी जागरण में सारदा सारे नहीं कर जितने भी दुख दर्द कष्ट कलेश होने वो माता रानी अच्छी असें दूर कर दिया। थैंक यू डॉक्टर साहब। असां पंहिंजे में सिंधी रंगारंग कार्यक्रम में नंढड़ो सो पलव जेतिरी भी संगत आयल उन सभिनी जो पलव असां पाईंदासीं पर हिकु करे सची श्रद्धा सचे मन सां छो जो देव जो देव विघ्न हरता समय जा विघ्न हरण वारो सभिनी जा पलव पुॼाईंदो। मां चाहींदुमि त सभिनी खे असां गॾिजी करे हिन पलव में शामिल थियूं। सभु पलव पाराईंदासीं हिकु करे पंहिंजो पलव पाराईंदा और जंहिंजो पलव जेको बि हुजे उहो ॿुधाईंदा। बाक़ी मुंहिंजो ॼाणी ॼाणहारा उहो सभु ॼाणींदो। सब
वठी पुट के पुट मखण वठी खा पुत्र दुकाना जी में पैसे रगड़ो हानियो सामल जे गोटी दो नान संगत चौथा मानो तो मैं गंगा मानो और ना मानो तो बैठा पानी सच्ची श्रद्धा सच्चे मन से जेको भी पलो पाराए मुझे देव जो प्रेम वो पलो पास हो जी जी जेकी श्रद्धा हो जे सब मिलकर कर नचण कुटण सब मन का चाह नाची पे जिद बन भाव तमाम भाव वो बहुत जरूरी है तभी भाव ना तो सब मिलकर पैर से जी करे कुछ पलो जी में जैसे समझ किया सब मिलकर पैर से जी करे सबने का पैरों सब जो गणेश उत्सव समितिया जेकी में नानी यारी सब मिली करे पेने व्यस्त जीवन में समय कढी करे जेके हेड़ा मेला लगाइन त सबनी का पैरों पलो हमें जो पाइना सही तो उन्हीं वसन हेड़ा मेला सदाई करे सबनी का पैरों समिति जा ओम जा बलवन वाला पीर ओम जा से सावरा साईं ओम जा गणपति मारा तहां जे दर का दास तहां जा सब बजड़ा सब जो गणेश भगवान इन्हीं का सुठी गाल इन्हीं में पहले पाण में एकड़ो मैसेज आ जेके भी दुर्गा रखना है जेके भी गणेश रखना है वो एकड़ो नालो ॾींदा आहिनि पर ये नालो एॾो प्यारो आहे कि भई सभिनि जो गणेश तव्हां सभिनी जो गणेश आहे बिल्कुलु वधन वसन केॾी सुठी सोच वाह गणेश उत्सव समिति वारो जो राजा सभिनि जो गणेश उत्सव समिति वाह जेके भी भाइण सभी जे मथा में रख जो मुंहिंजा दातार वधन वसन हे मेला लगदा ओ मुंहिंजा दीदन जा दातार ऐं हिन सभिनि खे हिकिड़ो भाइड़ो असांजो बाबू रावला जंहिंजो स्वास्थ्य सही न आहे मुंहिंजा साईं आही महिरबान साईं मिलियो ॾसो आहे पलव जा पैसा पलव तुझी थोड़ी रहमत बड़ो वसो आहे बड़ो वसो आहे वॾो मुंहिंजा बाबर दुख कान ॾिनो आहे त वरी दवा बि तव्हां ॾींदा तव्हां बि त चवंदासीं भला कंहिंखे चवंदासीं जी अगरि तोखां वॾो कोई दर आहे त मूंखे ॿुधाए त असां ओॾे वञी करे अर्ज़ी लॻायूं तूं त देव जो देव मुंहिंजा मालिक ओ मुंहिंजा दीदन जा दातार तव्हांजो बचड़ो असांजो भाइड़ो मनीष दुल्हन पंहिंजे चरण में स्थान जो मुंहिंजा दाता हिन असांजो भाइड़ो घनश्याम चावला कुर्बान जो चवंदा आहिनि जाने वाले कभी नहीं आते पर जानने वालों की याद आती है अॼु असां बेर पाइण वियासीं त उते चवनि पिया भई माधवनगर जो नकु हुयो हालिया पिया चवनि छो जो करणी करे विया दुनिया में ईंदा वेंदा त ख़ूब आहिनि रोज़ पर कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके दिलि में वसंदा आहिनि उन मां असांजो हिकिड़ो भाइड़ो घनश्याम चावला जेके असां प्यार सां चवंदासीं मिठू भाई वाकई में मिठो असांजो मिठू भाई अॼु असांखे छॾे करे हली वियो तव्हांजे चरणनि में ॿोधो मुंहिंजा दाता पंहिंजे चरणनि में वास विझो ओ मुंहिंजा दीदन जा दातार अर्ज वरन जा अर्ज खाइजो मर्ज वरन जा मर्ज मिटाइजो जिनकी दुकान कोन्हे तिनकी दुकान जो मुंहिंजा साईं जंहिंखे घरड़ो कोन्हे तंहिंखे घरड़ो ॾिजे मुंहिंजा बाबा कुंवर माइजो उन कुंवारनि में हिते लिस्ट ॾाढी लंबी आहे पर मूंखे ख़बर कान्हे कि हिन में कुंवारो केरु आहे शादी कई बाबू भाई असांजो हितू काजवानी मनीष काजवानी असांजो पिंकू रावलानी परिवार चावला परिवार नागवानी परिवार असांजो विनोद असांजो राकेश असांजो रवि भाइड़ो बंटी चावला देवीदास सोनी देवीदास थावानी श्याम काजवानी असांजा माधव रावलानी दातू रावलानी हरिराम रावलानी सुशील मोटवानी ऐं असांजा वीरू तीर्थानी जी और जंहिंजो नालो विसरूं था त उहे ॿुधाए सघनि था
कुंवारा मंगाए जो उन्हनि कुंवारनि में असांजो भाइड़ो पिंकू पिंकू रावलानी हाँ वाह ऐं असांजो भाइड़ो संतोष संतोष असांजो आडवाणी जल्दी मंगजन जल्दी बणजन वरी जीअं रावलानी परिवार में ख़ुशि जा दुई लवजन मुंहिंजा दादा पीओ लालवानी ऐं विपिन लालवानी उन ॿिन्ही खे साईं बचिड़ो खपे यानी वियांउ थियल आहे हुननि जो उन्हनि खे बचिड़ो खपे त बिल्कुलु मुंहिंजो वाबल करे पोइ ईअं त ज़रूरी त न आहे की पुटु थिए धीउ बि हुजे छो जो असां पाण चवंदा आहियूं त पहिरियों ई न्याणियूं सभिनी खे थियनि हा मूतन माणी में सिंधी नजी और अहिड़ा कुझु समय पहिरियों ई असांजी मामी साहिबा हेमा खंडरिया उहा बि असांजे विच मां विछोड़ो करे वई उन जी आत्मा खे बि शांती ॾिजो मुंहिंजा साईं और हेॾा जे चरणनि में स्थान ॾिजो असांजा साईं डीजे वारा कुर्बान नवाज हेॾा जामनानी परिवार यानी इंडियन इलेक्ट्रॉनिक्स चई खणी बस तो खूब बरकत मुंहिंजे साईं ॾिनी अथई बचड़ो रोशन यार दास तो कराए मुंहिंजा साईं कुंवारा मंगाए जो मंगल परणाए जो जेके परणे तंहिंखे पंहिंजे के बि खजाने मां तोसां पुट कहिड़ो हिसाब आहे हिते रखी चाहे घर में रखी आहिनि त मुंहिंजा ई त असांजो बचिड़ो न हूंदी रुकंदी उहा बि झोलो उहा बि वठंदी पापा खां पर उहा छा कंदी उहा सभिनी खां पहिरियों टिफिन खोले करे ॾिसंदी कि मुंहिंजे पीउ मुंहिंजे पिता मुंहिंजे पापा उहा रोटी खाधई की न खाधई उहा थींदी अथई त उहा अंजलि बि जेकी आहे असां जंहिंखे प्यार सां चवंदा आहियूं पंजड़ी न पंजड़ी बि आहे हीअ अंजलि आहे पंजड़ी हीअ नंढड़ी पंजड़ी उहा वॾी चयानी हा सॼे रावलानी परिवार जी अरदास बचड़नि खे सॼी सुमत ॾिजो मुंहिंजा दाता वॾड़नि जी हलंदी हलाए जो कंहिंजी मोथ ॾिजो मुंहिंजा दाता और न्याणी निमाणनि जा भला मांग कजो सुंदर सुंदर सुठा सुठा वरत वठी ॾिजो मुंहिंजा बाबल कंहिंखे बि शिकी ससु न ॾिजो मुंहिंजा साईं सभिनी खे सुठियूं सुठियूं ससूं ॾिजो सजायो अथई असांजे नारायण पैलेस वारनि अरदास असांजे रवि भाइड़े जी असांजे राकेश भाइड़े जी असांजे कैलाश जी असांजे भाइड़े अजूअ जी विपिन जी रविअ जी सभिनी जी अरदास हीप नागवानी सरे नागवानी परिवार जी अरदास सभु नाला खणंदा त सुबुह जा 4 थी वेंदा और साईं असांजा दौलतानी साहिब जी स्टूडियो यानी हे जेको शामियानो सॼो हुनजो असां पलो पातोसीं पर हिते जेकी असां इहा मौज माणी रहिया आहियूं इहा मौज त थोरी देरि में थी सघे थो शायदि तव्हां भुलिजी वञो पर हिकिड़ी यादगार हिते जेकी सभिनी जो गणेश उत्सव समिति वारनि ठाराई अथऊं असांजा कृष्णा स्टूडियो मां असांजो रोनी रतन पाहूजा पंहिंजे साथियुनि सां गॾाया हुआ हुनजो बि असां पलो पाईंदासीं कि उहो बि वधे वसे और सदाईं सेवा कंदो रहे जुड़ियल हुजे सदाईं इन जा बि जल्दी लाॾा कयूं ॾिसो सभिनी जो पलो पातोसीं पर पाण जेको असांजी पियो थो शूटिंग करे छो जो असां हुनजो नालो ई रखियो चित्रगुप्त केरु छा थो करे असां हिक ॿिए खे न ॾिसी सघंदासीं पर हिनखे सभिनी हा नाम अब्दुल मेरा सबकी ख़बर रखूं हिनखे सभु ख़बर अथसि हा कि केरु छा थो करे